बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। नाज़रीन तमाम शुक्रिया घोटकी न्यूज़ जैसा लगदा है कामरेड मोहम्मद असलम हैदरी साहब। असलम हैदरी ॿुधाई जो त ही जेका घोटकी में रोड रस्ता ठहियल आहिनि किथां कीअं ॾिसो। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। नाअहल असांजो माली आहे, अंजाम गुलिस्तान छा थींदो? बदज़ोक हथनि में बाग़ वियो, मासूम वणनि जो छा थींदो? क़ाबिल एहतराम मोहतरम मुजाहिद सखीजान चाचड़ साहब ऐं घोटकी तालके जी बाशऊर गैरतमंद अवाम, अस्सलामु अलैकुम या अली मदद। जिए सिंध, जिए इस्लामी जमहूरिया पाकिस्तान। क़ाबिल एहतराम जीअं त घोटकी में तरक़ियाती कम थियण शुरू थिया आहिनि त असांखे तमामु घणी ख़ुशी थी आहे, पर उन सां गॾोगॾु असांखे हिकिड़ो अरमान बि थियो आहे त जीअं हाणे हे नाली जो कमु हले पियो, हे नाली जो कमु बंदि थी वियो आहे। क़ाबिल एहतराम अगरि हे नाली जो कमु हिते रुकिजी वियो आहे, ठेकेदार पाण गुम थी वियो आहे ऐं पब्लिक हेल्थ वारा अजनेर 8 दफ़ा इन जी माप करे विया आहिनि। विच मो टुकड़ो छॾे अॻिते नाली नाथ सिनेमा वटि, जाम साहिब जी सिनेमा वटि, उते नाली ठहियलु आहे, वरी अॻिते बंदि आहे। ठेकेदार न आहे ऐं तरक़ियाती कमु रोड जो शुरू थी वियो आहे। उन खां पोइ हे जेको रोड ठहे थो, असां इहो बि निशानदेही कयूं था त इन रोड ते ठहण सां मेन होल जेको पहिरें ठहियलु आहे, सेवरेज जो निज़ाम जेको पाणी असांजो वञे थो, उन पाणी जा मेन होल जा टोटल ढक बंदि कया विया आहिनि। हाणे सीपरनि खे कीअं ख़बर पवंदी त मेन होल जा ढक किथे आहिनि? त इहे मेन होल जा ढक टोटल बंदि कया विया आहिनि ऐं सीपरनि खे कीअं ख़बर पवंदो? जीअं त हाणे ताज़ा ई लेडीज़ मार्केट में उते बि पाणी जो निज़ाम धरम भरम आहे ऐं रोडनि ते पाणी बीठो आहे। अवाम ऐं दुकानदार तमामु घणा परेशान आहिनि। हाणे जीअं माथेलो रोड ते इहो कमु शुरू आहे रोड ठहण जो, ऐं इहो रोड त ठहे थो, असां तमामु ख़ुशि आहियूं, पर इहो बि तव्हां ॾिसो त इन रोड ठहण खां पोइ अगरि 8 ॾींहंनि खां पोइ वरी नाली जो कमु शुरू थींदा, इहो जेकी नाली बंदि कई वई आहे, पोइ इहो रोड पटियो वियो तो इहो अवामी ख़र्च तमामु ॿीण टीण ते थींदो, छो त वरी रोड नओं पटिबो, वरी नाली ठहंदी। लिहाज़ा पहिरें नाली ठाहियो, पोइ इन रोड खे ठाहियो, छो त इहो नालो को पुराणो ठहियलु आहे। इन खे हलंदे कम खे हलंदे बि अॼु 8 महीना थी विया आहिनि ऐं ठेकेदार गुम थी वियो आहे। इहो पोयों बाबू जे होटल खां मुख्तार कार ऑफिस ताईं ठहियो आहे, इन खां पोइ वरी बंदि थियो आहे। वरी नाथ सिनेमा खां वठी करे मोहम्मद निवाज़ कलवड़ जी अस्पताल ताईं नाली ठहियलु आहे, वरी अॻिते कमु बंदि आहे। हाणे रोड जीअं ठहंदो त वरी इहो जेको आहे ख़र्च वरी ॿीहर 8 दफ़ा रोड पटिबो। लिहाज़ा त इहो नाली जो कमु जेको रुकिजी वियो आहे, पहिरें इहो नाली जो कमु ठारायो ऐं जेके इहे रोड ठहण सां मेन होल जा ढक तव्हां बंदि कयो था, इहे मेन होल जा ढक न बंदि कया वञनि, कंहिं महिल बि गटर लाइन बंदि थींदी ऐं पाणी रोड ते ईंदो। महिरबानी। पाक आर्मी ज़िंदाबाद, पाकिस्तान ज़िंदाबाद।